सदर आसिफ अली ज़रदारी पारां ऐवान सदर में पीपल्स पार्टी की पार्लियामानी मेंबरनि जे मान में आजियाणो पार्टी मफ़ादनि खां मथां थी अवाम की भलाई लाइ कम कयो वञे। सदर आसिफ अली ज़रदारी जी हिदायत हिन चवणु आहे त जमहूरियत मज़बूत करण सिहत के हथी ॾियण ऐं गॾियल एहतराम की ज़रूरत आहे। सिंध असेंबली जो इजलास इरसा एक्ट में रसियल तरमीम खिलाफ ठहराव पेश PPMP निसार खोड़ो पारां ठहराव पेश कयो वियो। इरसा एक्ट में तरमीम सिंध जो आवाम क़बूल न कंदो। पाणी ज़िंदगी आहे। एकियाने वारी थाह ते चइनी सूबनि ऐं वफ़ाक़ जूं सयूं थियल आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत खां पंहिंजा हक़ वठण ॼाणूं था। पाणी जी विर्छ वारे मुआदे ऐं इरसा एक्ट में तरमीम क़बूल न आहे। PPMP निसार खोड़ो जो सिंध असेंबली में ख़िताब चयाईं सूबनि जे नुमाइंदनि खे इरसा जो चेयरमैन थियणु घुरिजे। पाणीअ जो फार्मूलो तइ करण वक़्तु सूबनि जी राय वरिती वेंदी आहे। पाणीअ ते जंगियूं बि लॻंदियूं आहिनि। असांजो साथ ॾियो। इल्ज़ाम लॻायो वञे थो त असां समुंड में पाणी ज़ाया कयूं था। PP सेनेटर श्री रहमान इरसा एक्ट में तरमीमुनि बाबति ध्यानु छिकायो नोटिस जमा कराए छॾियो। नोटिस जे मतन में चयो वियो आहे त आबी वसीलनि वारो वज़ीर इरसा एक्ट में तजवीज़ुनि बाबति इतलाहनि जी वज़ाहत ॾे। तरमीमूं सूबनि जी ॻणतियुनि खे नज़रअंदाज़ करण सां गॾु गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल जी बि ख़िलाफ़ आहिनि। इरसा में सिंध जे मेंबर बि तरमीमुनि जी मुखालफ़त कई आहे। चीफ जस्टिस काज़ी फ़ाज़ इसाब मुस्लिम लीग नून जी अॻुवाण राणा सनाउल्लाह जे बयान जी तरदीद कंदे मुलाज़मती मुद्दे में वाद वठण खां इनकार करे छॾियो। सहाफ़ियुनि सां गैर रस्मी ॻाल्हि ॿोल कंदे चीफ जस्टिस जवाब में चयो त राणा सनाउल्लाह मूंखे मुंहिंजे साम्हूं आंदो वञे। हिकु मुलाक़ात थी हुई जंहिंमें आज़म नज़ीर ताड़ जस्टिस मंसूर अली शाह ऐं अटॉर्नी जनरल मौजूदु हुआ। उन मुलाक़ात में राणा सनाउल्लाह मौजूदु न हो। असांखे ॿुधायो वियो त चीफ जस्टिस जी मुलाज़मती मुद्दे में वाद करे रहिया आहियूं। मूंखे चयो त ॿियनि जजनि जी करे छॾियो पर मां क़बूल न कंदुसि। हलवारे जलसे में खैबर पख्तूनख्वा जे सरकारी वसीलनि खे इस्तेमालु कयो वियो। जहिड़ी रीति ग़रीब सूबे जे वसीलनि खे इस्तेमालु कयो वियो उन जो मिसाल कंहिं ॿी जमायत जी तारीख़ में नथो मिले। रेस्क्यू 1122 जी गाॾियुनि एम्बुलेंसिस सरकारी गाॾियुनि खे इस्तेमालु कयो वियो। रोक रक़म बि विरहाई वई। अली अमीन गंडापुर खे वॾो वज़ीर चवणु उहिदे जी तौहीन आहे। PTI जी मौजूदा क़यादत मुल्क लाइ नासूर आहे। वफ़ाक़ी वज़ीर अमीर मकाम ऐं अता ताड़ जी प्रेस कॉन्फ्रेंस। अता ताड़ जो चवणु आहे त पख्तून क़ौम रिवायतुनि जी अमीन आहे। अवाम गुज़िरियल ॾींहं वारो PTI जो जलसो रद्द करे छॾियो। हर जज जो कुझु न कुझु रुझान हूंदो आहे। पहिरियां बेंच ॾिसी ॿुधायो वेंदो हो त केस जो फ़ैसिलो कहिड़ो हूंदो। हाणे त मूंखे पाण बि ख़बर न आहे हूंदी त मुंहिंजे साॼे खाॿे पासे तरफ़ां कहिड़ा जज केस ॿुधंदा। अवाम फ़ैसिलो करे सघे थो त इंसाफ़ जो निज़ाम बहितर आहे या न। चीफ जस्टिस केस नथो लॻाए सघे। कमेटी लॻाईंदी आहे। चीफ जस्टिस काज़ी फ़ाज़ इसाब जो सुप्रीम कोर्ट में नई अदालती साल जी शुरूआत ते फुल कोर्ट रेफरेंस खे ख़िताब। संदसि चवणु आहे त 9 ॾींहनि खां पोइ चीफ जस्टिस तौरु 1 साल मुकमल थी वेंदो। मिलियल गाॾियूं हुकूमत खे वापसि करे छॾियूं। गाॾियुनि जो पैसो आवाम खे ख़र्च थियणु घुरिजे। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां पंजकोर में दहशतगर्दी की सख्त मुज़म्मत। पुलिस मोबाइल ते हमले दौरान सब इंस्पेक्टर की शहादत ते दुख जो इज़हार। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त सब इंस्पेक्टर शकील अहमद पंहिंजो फ़र्ज़ अदा कंदे शहीद थी वियो। संदसि घर भातियुनि सां दुख में बराबर जा शरीक आहियूं। उम्मीद आहे त वाक़े में मुलविस जवाबदारनि खे जल्द कानून के कटड़े में आंदो वेंदो। अली अमीन गंडापुर जो मुस्तक़बिल अडियाला जेल में नज़र अची रहियो आहे। जेके पैसा KP जे अवाम ते लॻण घुरिजनि हा उहे जलसनि में इस्लामाबाद में चढ़ाईअ ते लॻाया विया। PTI जलसे में बबकियुनि खां सवाइ कुझु न आहे। KP वॾे वज़ीर जी लाहौर अचण वारो बयान धमकी ऐं बबकी आहे। मुस्लिम लीग नून जी अॻुवाण तलाल चौधरी जो वीडियो बयान। पंजाब जे इतलात वारी वज़ीर उज़मा बुखारी जी KP जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर ते तनक़ीद। हिन चवणु आहे त अली अमीन गंडापुर कल ॿीहर लाइन क्रॉस कई। हिन जूं धमकियूं ॾियण वारो अमल पुराणो आहे। KP जी पुलिस केतिरी मिसाली आहे इहा सभिनी खे ख़बर आहे। ही जॾहिं निकिरंदा आहिनि तॾहिं दफ़ेड़ पखेड़ींदा आहिनि। हुकूमत अहम आइनी ऐं सियासी मामलनि ते मुशावरत लाइ इतिहादी जमातुनि जे समूरनि पार्लियामानी मेंबरनि खे अॼु इस्लामाबाद तलब करे वरितो। पार्लियामानी मेंबरनि खे अॼु ईंदड़ कुझु ॾींहनि में थींदड़ अहम कानून साज़ी बाबति एतमाद में वरितो वेंदो। मौलाना फज़लुर रहमान हुकूमत खे मशरूत सहकार जो सिग्नल ॾेई छॾियो। हुकूमत जी कानूनी टीम आइनी तरमीम जे मुसवदे ते गौर करे रही आहे। सदर आसिफ ज़रदारी पार्लियामानी मेंबरनि सां मुलाक़ात कंदो। PP मेंबरनि जो इजलास अॼु राति थींदो।
4-7 सानही केस में जवाबदार औरत नताशा दानिश जी ज़मानत रद्द। जुडिशल मैजिस्ट्रेट ओभर जी अदालत जवाबदार औरत जी ज़मानत वारी दरख्वास्त रद्द कई। जवाबदार औरत जे वकील जुडिशल मैजिस्ट्रेट के फैसले के सेशन कोर्ट में चैलेंज करे छॾियो। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच मीरपुर खास में कारूंजर की कटाई खिलाफ दरख्वास्त ॿुधी। सिंध हुकूमत कारूंजर के क़ौमी विरसो करार ॾियण जी हवाले से नोटिफिकेशन अदालत में पेश करे छॾियो। कारूंजर के क़ौमी विरसो करार ॾियण जो हतमी नोटिफिकेशन जमो करायो वञे। हतमी नोटिफिकेशन जमो न करायो वियो त तौहीनी अदालत की कार्रवाई हलाई वेंदी। कराची में सुपर हाईवे न्यू सब्जी मंडी वेझो सेवरेज नाले में धमाको। एक ॼणो ज़ख़्मी। धमाके सबब नाले ते ठहियल फर्श उखड़ी वियो ऐं मोटरसाइकिल उॾामी परे किरी पई। पुलिस मूजिब सेवरेज नाले में धमाको इम्कानी तौर गैस भरजण सबब थियो। वधीक जांच जारी आहे। सेवरेज नाले में धमाके जा CCTV फुटेज भी साम्हूं अची विया। गढ़ी यासीन में फुर वारे वाक़े खिलाफ रहवासियुनि जो एहतजाज। खीरसर कैनाल जी पुल वटां हाईवे ते टायर साड़े धरणो लाड़काणो ऐं शिकारपुर खां ईंदड़ वींदड़ गाॾियूं बीहजी वयूं। एशिया जो ताक़तवर सामूंडी तूफ़ान याकी वियतनाम सां टकराइजण खां पोइ कमज़ोर थी वियो। वियतनाम में सामूंडी तूफ़ान सबब मुख़्तलिफ़ हादसनि में 21 ॼणा फौत 229 ज़ख़्मी। परॾेही ख़बर इदारे मूजिब आचर दिहाड़े ते वियतनाम सां टकराइजण खां पोइ सामूंडी तूफ़ान याकी उत्तर वियतनाम में एक्सपोर्ट ओरिएंटेड फैक्ट्रियुनि ऐं कारखाननि जी इंफ्रास्ट्रक्चर खे शदीद मुतासिर बि कयो। मराकश में तेज़ बरसातुनि खां पोइ ॿोॾि वारी सूरत हाल। मुख़्तलिफ़ हादसनि में 11 ॼणा फोत केतिराई ज़ख़्मी 9 ॼणा लापता। मराकशी अमलदारनि मूजिब ॿोॾि सबब मुख़्तलिफ़ हादसनि में 11 ॼणा फोत ऐं 9 ॼणा लापता थी विया आहिनि। ॿोॾि सबब 40 घरनि खे नुक़सानु पहुतो। 90 खां वधीक शाहराहूं तबाह थी वियूं।